अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध वाइस सां गॾु आऊं आहियां अली रज़ा मुंगी। कराची मैट्रिक बोर्ड जे इंतज़ामनि में गोबिन बाबति छिरकाईंदड़ इंकिशाफ साम्हूं आया आहिनि। इम्तिहानी निज़ाम में वॾे पैमाने ते बेक़ाइदगियुनि, बद इंतज़ामी ऐं मख़सूस ख़ानगी इदारनि खे नवाज़ण बाबति इंक्वायरी रिपोर्ट तयारु कई वई आहे। अहिड़ी रिपोर्ट ते सिंध हुकूमत सख़्त एक्शन खणण जो बि फ़ैसिलो कयो आहे। कुछ ॾींहं अॻु यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स खाते तरफ़ां इंक्वायरी कमेटी ठाही वई हुई। सूबाई वज़ीर मोहम्मद इस्माइल राहू इंक्वायरी कमेटी जे सिफ़ारिशुनि जी मंज़ूरी ॾींदे मामिलो एंटी करप्शन हवाले करण जो हुकुम ॾिनो हो। ख़ाबर इदारे एक्सप्रेस जी रिपोर्ट में सभ खां वधीक हैरान कंदड़ इंकिशाफ इम्तिहानी मर्कज़नि जी अलॉटमेंट में थींदड़ गैर क़ानूनी फेरगेर बाबति आहे। जॾहिं इम्तिहान शुरू थी चुका हुआ तॾहिं इम्तिहानी कैलेंडर में 147 पुराना मर्कज़ रद्द कया विया, 117 नवां मर्कज़ क़ाइमु कया विया। ही सॼो अमल कंहिं बि क़ानूनी जवाज़ या मिजाज़ अथॉरिटी जी मंज़ूरीअ खां सवाइ कयो वियो, जंहिंजो मक़सदु मख़सूस ख़ानगी स्कूलनि खे नवाज़ण ऐं उते कॉपी कराइण जी सहूलियत फ़राहम करणु। इंक्वायरी कमेटी बोर्ड जे आला ऑफिसरनि खे इन बद इंतज़ामी जो ज़िम्मेवार क़रार ॾिनो आहे। रिपोर्ट मूजिबि चेयरमैन पंहिंजे ज़िम्मेवारियुनि में मुकमिल तौर ते नाकाम रहियो। हू एॾे वॾे इदारे खे हलाइण जी सलाहियत नथो रखे। कमेटी सिफ़ारिश कई त खेसि उहिदे तां हटायो वञे। इम्तिहाननि जे कंट्रोलर खे बद इंतज़ामीअ जो सिधो सौं ज़िम्मेवार क़रार ॾींदे फौरी तौर मुअतल करणु ऐं संदसि ख़िलाफ़ रूल्स तहत कार्रवाईअ जी सिफ़ारिश कई वई आहे। सेक्रेटरी नवीद गुज्जर ते इल्ज़ाम आहे त हुन क़ानूनी फ़ैसिलनि खे लिकायो ऐं बोर्ड जे पॉलिसीज़ ते अमल दरामद न करायो, जंहिं करे इंतज़ामी बहरान पैदा थियो। कमेटी इमरान तारिक भट्ट खे हिन सॼे स्कैंडल जो मास्टर माइंड करार ॾिनो आहे। मुअतल हुजण जे बावजूदु हू करप्शन ऐं एजेंट्स सां ॾेती लेतीअ में मुलविस रहियो। संदसि केस फौरी तौर ते एंटी करप्शन खे मोकिलण जी सिफ़ारिश कई वई आहे। हिन इंतज़ामी ग़िफ़लत सां सिंध जे हज़ारे शागिर्दनि जे मुस्तक़बिल सां रांदि खेॾी वई आहे। जॾहिं त गुंजाइश खां वधीक शागिर्दनि खे मख़सूस मर्कज़नि ते मोकिलियो वियो त उते न रुॻो बदनज़मी पैदा थी, पर मुबैना तौर ते कॉपी माफ़िया खे बि खुली छूट ॾिनी वई। इन सां बोर्ड जे इम्तिहानी निज़ाम जी शफ़ाफ़ियत ऐं साख खे बि सख़्तु छियो रसियो। यूनिवर्सिटीज़ ऐं बोर्ड्स वारे वज़ीर मोहम्मद इस्माइल राहू सूरतहाल खे सुधारण लाइ अहम फ़ैसिला कया आहिनि। इम्तिहानी निज़ाम खे शफ़ाफ़ बणाइण लाइ फौरी तौर ते ऑटोमेशन ऐं डिजिटल सिस्टम शुरू कयो वेंदो। हाणे इम्तिहानी मर्कज़ ते घटि में घटि 17 ग्रेड जो ऑफिसर सुप्रीडेंट या निगरान तौरु मुक़ररु करणु लाज़मी हूंदो। इम्तिहानी मर्कज़नि जी हतमी फ़हिरिस्त इम्तिहान खां 1 महीनो अॻु जारी करणी पवंदी त जीअं आख़िरी वक़्त ते का बि तब्दीली न थी सघे। हीअ रिपोर्ट सिंध जे तालीमी बोर्ड्स अंदरि वेठल कारियुनि रिढुनि खे वाउखो करे थी। जेकॾहिं एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट पारां शफ़ाफ़ जांच थी ऐं ज़िम्मेवारनि खे सज़ा मिली त उहा सिंध जे तालीमी निज़ाम जी बहितरीअ लाइ हिकु अहम मोड़ साबित थी सघे थी।